बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम वारो आहे। रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। शहज़ाद उमराणी ऑफिशियल जे ॾिसंदड़नि सभिनी दोस्तनि खे शहज़ाद उमराणी तरफ़ां सिक भरियो सलाम। उमेद थो कयां त अल्लाह पाक तव्हां ॾे ख़ैरु कंदो, तव्हां सभु ख़ुशि हूंदा। आमीन। अॼुकल्ह जा जेके बि नौजवान आहिनि उहे हमेशह पंहिंजे दोस्तनि जी तारीफ़ कंदा त जॾहिं बि कंहिं मज़ूरी मां, कंहिं ॿनीअ मां, कंहिं ॿारे मां कमु करे मोटंदा आहिनि त फ़ौरन वेंजी सिंजी तयारु थी कपिड़ा पाए मोटरसाइकिल कढी या साइकिल कढी दोस्तनि तरफ़ वेंदा आहिनि। जॾहिं पंहिंजा वालिदैन उन खां पुछंदा आहिनि त अबा काॾे, चवंदा आहिनि त दोस्त ॾे था वञूं। हिकिड़ो अहिड़ो छोकिरो हुयो जेको बार बार पंहिंजे दोस्तनि जी काफ़ी नेकी कंदो हुयो त मुंहिंजो दोस्त हीअं आहे, मुंहिंजो दोस्त हीअं आहे। हुनजो वालिद साहबु हिन जी ॻाल्हि खां मुतमिन न पियो थिए ऐं हुनजी ॻाल्हि हुनखे बुरी बि लॻे पई त उन पुट खे चयो त भाउ तुंहिंजे दोस्त जेके तूं एॾी तारीफ़ थो करें त उहे कम जा आहिनि। चई बाबा तव्हां वॾी ॻाल्हि करे छॾी, मुंहिंजा दोस्त अहिड़ा आहिनि जो कमाल जा। पीउ हिनखे चयो त जिन दोस्तनि जे करे तूं निंड्रूं थो फिटाएं, जिन दोस्तनि जे सॾ ते तोखां चंपल पाइण बि विसरी थी वञे, ईअं वठी भॼे थो। छोकिरे जे वालिद साहब छोकिरे खे चयो त तूं पंहिंजे दोस्तनि जी एॾी नेकी थो करें, भला ॾिसूं त कम जा आहिनि या न। छोकिरे चयो भाउ मुंहिंजे दोस्त बाक़ाइदे वॾे कम जा माण्हू आहिनि। हुन वालिद साहब छा कयो जो कुकड़ कोई हुनजी रतु खणी हिन छोकिरे खे हणी अजरक ॿाहिरां वेड़े हुनखे चई त अजरक कीअं पायूं वञि, पंहिंजे दोस्त जे ओताक जे भरिसां अजरक लाहे गाॾी में रखजांइ ऐं पोइ हुनजे ओताक जे भॼंदो वञि ऐं उनखे चयो त मां फ़ोन करे आयो आहियां, जल्दी कर मुंहिंजी मालिकी कर। हुन छोकिरे ईअं ई कयो, ख़ुशी ख़ुशी मां कई त पंहिंजे दोस्तनि खे हाणे आज़माइण जो टाइम आहे जेको मुंहिंजो वालिद साहब बि मुतमिन थींदो। हुन छोकिरे खे पंहिंजे वालिद साहब जिस्म ते सॼी कपिड़नि खे रतु बत हणी अजरक वेड़े मोटरसाइकिल ते चढ़ी वियो, ओताक जे ॿाहिरां अजरक लाहे मोटरसाइकिल में टंगे वियो ओताक ते त काफ़ी हुनजा ॿिया दोस्त बि वेठा हुआ। हुननि रड़ कयसि छा थियो आहे? चई जल्दी कर मुंहिंजी मालिकी कर, मां फलाणे जो खून करे आयो आहियां। हुन चयोसि ॼट जा पुट चरियो आहे छा, खून करे वरी मूं वटि आयो आहियां, सुभाणे इहा पुलिस कढ अचई त वरी मां बि फासां, निकिर हितां। हिन चयो तूं मुंहिंजो दोस्त आहीं, मुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु अची वियो आहे, मां तोॾे न अचां त काॾे वञा, तूं मुंहिंजो दोस्त आहीं। चई यार छाजी दोस्ती आहे, जान छॾ। हीउ छोकिरो ॾाढो मायूस थी उतां मोटियो। हीउ जॾहिं घर वापसि आयो त हिन जो पीउ हिन जे लहजे मां सम्झी वियो, हिन जे मुंहं जी रौनक मां सम्झी वियो त दोस्तनि हिन खे उहा इज़त न ॾिनी। पीउ हिन खे ॿुधाए पियो त पुट तूं जॾहिं बि मूंसां ॿनीअ जे कम तां फारिग़ थी थकल टुटल तकड़ में वेंजी तूं पंहिंजे दोस्तनि ॾे वेंदो आहीं, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि इहा सुठी बि लॻंदी हुई, पर मां सोचां पियो त तुंहिंजी दोस्ती उहा वज़न वारी आहे या मिड़ई ईअं हलकड़ी आहे, इन जे करे मां तुंहिंजे दोस्तनि खे आज़मायो। पीउ ॿुधायो पुट खे त हाणे अचु त मां तोखे पंहिंजनि दोस्तनि ॾे वठी थो वञां। छोकिरे बि हुनजे वालिद साहब बि रतु हणी ॿिन्ही पीउ पुटनि छुरियूं हथ में खणी सिधो हिकिड़े माण्हू वटि विया। हुते वञी हुननि सॾु कयो। छोकिरे जे वालिद साहब पंहिंजे दोस्त खे हिकिड़ो सॾु कयो, वरी ॿियो सॾु कयईं, वरी टियों सॾु कयईं। टे सॾ खां पोइ उहो दरवाज़े खां ॿाहिरि निकितो। छा थियो, मसइलो ख़ैरु त आहे, तव्हांखे रतु लॻल आहे? चई भाउ असां पीउ पुटनि ॿिन्ही खून कयो आहे। चई पोइ ॿाहिरि छो बीठा आहियो, अंदरि अचो जल्दी कयो। हुन चयोसि असां अंदरि त हलूं था पर तोखे असां 3 सॾ कया आहिनि, तूं काफ़ी लेट करे निकितो आहे। चई जॾहिं तुंहिंजो पहिरियों सॾु थियो मां ॾिठो त आवेलो टाइम आहे, मतां हिन खे पैसनि जी ज़रूरत हुजे, मां फ़ौरन वञी पैसा खयां। वरी जॾहिं तुंहिंजो ॿियो जज़्बाती सॾु मां ॿुधो त मां सोचियो मतां का हिन जे मथां का मुसीबत आहे, मां बंदूक बि खईं। ऐं जॾहिं तो टियों सॾु ॾाढियां कयो त मां पंहिंजे पुट खे बि चयो त मतां मुंहिंजे अकेले जी ज़रूरत न पएसि, मतां किथे तुंहिंजी ज़रूरत पएसि, उठ त ॿई हलो। मां पुट खे बि खयो, हे मुंहिंजे हथ में पैसा, हे हथ में बंदूक, हे मुंहिंजो नौजवान पुटु, असां तुंहिंजे लाइ हाज़ुर आहियूं,
अॻ में तूं घर हल, तूं कंहिं शइ खां न घबराए, असां वेठा आहियूं। घर विया, हुनजो पीउ मुस्कुराए पियो, पुट ॾे ॾिसी मुस्कुराए पियो। त हुननि फौरन हिननि जा कपिड़ा वपड़ा लाहिराए, हिननि जा कपिड़ा धोतऊं, हिननि खे ॿिया कपिड़ा ॾिनऊं। त पुट खे चए पियो त दोस्त ही हूंदा आहिनि। हुन न पुछा कयो त तव्हां कंहिंजो खून कयो, कॾहिं कयो, छा ते कयो, इहे सुवाल हिन न कया। हुन मुंहिंजे सॾ ते अहिड़ो रिएक्शन ॾेखारियो जेको पहिरें सॾ खे बि मुंहिंजो सम्झी वियो त आवेले टाइम जो सॾु आहे, त वञी पैसा खईं। वरी जॾहिं ॿियो मुंहिंजो जज़्बाती सॾु हो त हुन वञी बंदूक बि खईं। टियों सॾु मुंहिंजो जॾहिं ॾुखारो हुन ॿुधो ऐं ॾाढिया लफ़्ज़ मुंहिंजा ॿुधईं त उहो पंहिंजे जवान पुट खे बि ॿाहिरि वतियूं आयो त मतां तुंहिंजी बि ज़रूरत पए। दोस्त इहे हूंदा आहिनि। पोइ हुनजे वालिद साहिबु पंहिंजे दोस्त खे ॿुधायो त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, न असां कंहिंजो खून कयो आहे, इहो रतु जेको त असां कुकुड़ कोई उन कपिड़नि खे आयो आहे। मां पंहिंजे पुट खे दुनिया जे हिकु वॾे सबक़ु ॾियण जे लाइ मां इहो ड्रामो कयो त दोस्ती छा हूंदी आहे। दोस्तो, काफ़ी दोस्त हूंदा आहिनि। अॼुकल्ह त घरां निकिरो, कंहिंसां बि हिकिड़े 5 मिंटनि जो वास्तो थो थिए त चवंदा त हीउ मुंहिंजो दोस्त आहे। पर असुल हक़ीक़त इहा आहे त दोस्त उहे जिन्हनि खे आज़माइजे बि न, पर ज़हनी तौरु दिली तौरु खे माण्हू मुतमइन हुजे त हीउ मुंहिंजो दोस्त आहे ऐं हीउ छा थो करे मुंहिंजे लाइ। जेको दोस्त हूंदो आहे उनखे सफ़ाई ॾियण जी ज़रूरत न पवंदी आहे, ऐं जेको दोस्त न हूंदो आहे त उनखे मुतमइन करणो हूंदो आहे त मतां मुंहिंजो हीउ धाॻो टुटी पए, हिन सां मुंहिंजी दोस्ती ख़तमु थी पए। हिन जे लाइ चवंदा आहिनि त थोरा कणा थालीअ में चङा। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं ॿी वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।